साईं अॼु तोखे आऊं हा 12वीं जा कुझु बैत थो ॿुधायां। हा हा 12वीं पंहिंजे साहेड़ियुनि सां जेका कचहरी करे थी ऐं उते ॿुधाए थी उन्हनि खे त हिकिड़े पासे बादशाही आहे, ॿिए पासे भई मुंहिंजी गुरबत आहे, हीअ आवाम आहे ऐं माण्हू आहिनि ॿिए पासे, उन भेट थी करे बादशाही न पाड़ियां सर तूं सुईअ सां। मां हिकिड़े पासे बादशाही आहे, ॿिए पासे सुई। बादशाही न पाड़ियां सर तूं सुईअ सां, धके उघाड़नि खे कीन धकियाई पाण। ॿीहर जापी ॼाण इबर जे ओसाफ़ खे बल ॿुध, ध्यानु सां ॿुध। माना हिकिड़ी मशीन आहे, हिकिड़ी सुई कपिड़े सिबण वारी मशीन, ऐं उहा सॼा ॾींहुं वहंदी होंदी ऐं पंहिंजी चेथी जाए उनमें कपिड़ा सिबा आहिनि, कपिड़ा सिबा आहिनि ऐं माण्हू पाईंदा आहिनि ऐं माण्हुनि जी जेका सतरपोशी बि थींदी आहे ऐं माण्हू जी ज़रूरत बि आहे कपिड़ा ऐं सुहिणा कपिड़ा, त वरी माण्हू बि सुहिणा लॻंदा आहिनि उनमें। पर उहा जेका मशीन आहे जेका उनमें जेका सुई आहे जेका कपिड़नि खे ॻंढे थी, उहा वीचारी उघाड़ी उघाड़ी पई हूंदी आहे। पोइ कारीगर जेको हूंदो आहे उहो कारीगर जेको आहे उहो बि पोइ छा कंदो आहे त उनखे ईअं ई छॾे मशीन खे हलियो वेंदो आहे। माना मिसाल हीअ ॾिए पियो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीअनि था, ॿिया माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे लाइ बि जीअनि था, ॿियनि लाइ बि जीअनि था। पर के अहिड़ा माण्हू आहिनि, हाणे अहिड़ो हिकिड़ो किरदारु लतीफ़ साईं ठाहे पियो, लतीफ़ साईं खे 12वीं जो अहिड़ो किरदारु मिली वियो आहे। हाणे उनमें हू ॼण त हिकिड़ो इंसान ज़ात जो हिकिड़ो अहम हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो किरदारु ठाहे पियो, उहो ॿुधाए पियो। उहे माण्हू जेके सिर्फ़ु ॿियनि लाइ जीअंदा आहिनि, जॾहिं इहो हिकिड़ो ख़्वाबु आहे तसवर आहे त हींअर को बि अहिड़ो माण्हू हुजे त जेको ॿियनि लाइ जीअं अञा अबे अमा जो किरदारु अहिड़ो आहे, उहे वाक़ई बचनि जे लाइ जीअंदा आहिनि। ऐं अहिड़ा कंहिं ज़माने में अहिड़ा बादशाह बि हूंदा हुआ अहिड़ा, ऐं अहिड़ा सुठा जेका सो वॾा माण्हू बि हूंदा हुआ, सखी ॾातार बि हूंदा हुआ, जेके ॼण त जीअंदा ई ॿियनि जे लाइ हुआ, पंहिंजे लाइ जीअंदा ई कोन हुआ, पंहिंजी उन्हनि खे ॻणती ई कान हूंदी उन्हनि खे। हाणे लतीफ़ साईं चयो त इहे जेके माण्हू जेके एॾा वॾा जेके माण्हू आहिनि ऐं कीअं जेको आहे सो उन ते बादशाही खे मटियां उनखे, उनजे करे हीअ बादशाही मुंहिंजे लाइ नंढड़ी शइ आहे। सुई जेका आहे उहा मुंहिंजे लाइ तमामु वॾी शइ आहे, छो त सुई माना पोरियो ग़रीब माण्हू जेको आहे सो दर्जी बि हूंदो आहे ऐं इहा ग़रीब माण्हू जी अहम शइ आहे इहा। तंहिं करे चयो त हिननि माण्हुनि खे सम्झण जे लाइ ज़माना खपनि, हीअ आम माण्हू न आहिनि। छो त बादशाही न पाड़ियां सरचूं सुईअ सां, ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण। माना पाण वीचारी उघाड़ी आहे पर ॿियनि खे ढके थी। चई इहे माण्हू आहिनि कहिड़ा माण्हू, इन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि त ॿुधाए। चई इन्हनि माण्हुनि खे सम्झण जे लाइ तोखे ज़िंदगियूं खपनि, तोखे ॿीहर ॼापी ॼाण इबर जे ओसाफ़ खे, इबर चइबो आहे सुई खे, माना इन सुई जे वसफ़नि खे या इन्हनि माण्हुनि खे जेके एॾा वॾा माण्हू आहिनि जंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु जेको आहे सो ॿियनि जे लाइ जीअणु आहे, पंहिंजे लाइ जीअणु कोन्हे को, ॿियनि जे लाइ जीअणु जिन माण्हुनि खे, उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि खे सम्झण जे लाइ ॿीहर ॼापी ॼाण। माना हिन हिकिड़ी हयाती में तूं कोन सम्झी सघंदे, तोखे इन्हनि खे जेको आहे सो सम्झण जे लाइ ॿी हयाती खपे। हाणे वरी इहा साॻी ई मारवी खे नियापा उमाणिया आहिनि, उनजे जेको आहे सो जेॾीअनि नियापा उमाणिया आहिनि, साहिड़नि नियापा उमाणिया आहिनि, मारवड़ियूं जेके वेठियूं आहिनि पंहिंजे थर में। हीअ त जेको आहे सो वेठी आहे उमिरि जे कोट में जंग करे वेठी आहे, उमिरि सां जेको आहे सो ठहे कान थी उमिरि सां, ऐं उमिरि घणेई जेको आहे सो कोशिशूं करे पियो, उनखे लालचूं बि ॾिए पियो, उनखे डेजारे बि पियो, उनखे चूरमा बि ॾेखारे पियो, उनखे रेशम पट बि सभु ॾेखारे पियो। पर हीअ त हिरखण वारी आहे ई कान ही। हाणे उहो हिते जंग करे वेठी आहे ऐं होॾां वरी जेके आहिनि मायूं जेके आहिनि, छोकिरियूं जेके आहिनि, उहे उन्हनि खे इहो गुमान थी वियो आहे त हीअ जेका हाणे बादशाह जे महलात में वेई आहे, लाज़मी उते उन बादशाह सां ठही वई हूंदी, बादशाह सां ईअं त हरू कोन हुजे, वेही रही आहे। ऐं छोकिरी आहे, ॿार आहे वीचारी, इहा जेको आहे सो कंप्रोमाइज़ करे वई हूंदी। हाणे इहा त उनखे ख़बर ई कोन्हे का त हीअ जेको आहे सो केॾो जेको आहे सो हुन सां जंग करे वेठी आहे। हाणे उमिरि खे चवे थी त जे लूणु लिङे नाईं, जे लूणु लिङे नाईं, चीरे चीरे चम, त मूं कुर न कयो अहिड़ो कोझो कमु,
जा जा दावा दम ताता पित पवार सी जे अहिड़ो कमु कॾहिं असांजे नस्ल कोन कयो कुर चइबो आहे नस्ल खे। हाणे उहा चवे थी तव्हां मूंखे नियापा उमारियो था, ऐं जेको आहे उमर बादशाह सां ठही वई आहियां, जेको आहे उनजी पट राणी ठही आहे, उनजी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, पर रोई पई आहे। हिनखे ॾाढो ॾुख थियो आहे त आउं हिते जेको आहे विड़ियो वेठी आहियां, ऐं हीअ मुंहिंजियूं साहेड़ियूं जेके आहिनि उहे वरी चवनि थियूं त आउं जेको आहे उमिरि सां ठही वियो, उनखे नियापो थी उमारे। मारवड़ी रोई थर नियापा चाया, मारवड़ी रोई पई, उनखे ॾाढो ॾुख थियो उनखे, ऐं उहो नियापा त ख़ुशी सां जेको आहे खयां उन क़बूल कया। मारवड़ी रोई थर नियापा चाया। हाणे चई त मुंहिंजो बि नियापो उनखे ॾेई छॾिजो। हाणे जेको मैसेंजर आयो आहे, जेको ओठी जेको आयो आहे, उनखे चवे थी तो हुननि जो नियापो ॾिनो, पर मुंहिंजो नियापो ॾिजई। उनखे चइजांइ त आंजो गुतो जे ॾियूं, की मुंहिंजी जेका तव्हां गुत कई हुई न, जेका मुंहिंजा तव्हां जेके वार वेढ़िया हुआ, आंजो गुतो जे ॾियूं मींधे वर सोई, उन मुंहिंजे मींधे जो उहो ई वर आहे जेको तव्हां वर ॾिनो हो। लाथुम न धोई साण सरची सूमरे, उहो मूं सूमरे सां सरची उन सां राज़ी थी, लाथो ई कोन्हे को, अञा ताईं उहो ई चोटो, उहो ई जेको आहे वटि उनजो आहे। तंहिंजे करे इहे तव्हां जूं जेके मयारूं आहिनि, मेणा तव्हांजा जेके आहिनि इहे अजाया। हाणे वरी तव्हां अॻिते बि तोखे कहाणी ॿुधाईंदासीं, ऐं इहा तूं यादि कर, इहा वरी पोइ ॿुधाइजांइ, ॿियनि खे बि ॿुधाइजांइ, ठीकु आहे? ओके, थैंक यू।